अबा को संदुरेला त भली बटरे तीर ॿिया खाई वठो, मूंखे कोई एतराज़ है। मां 5 साल ॿिया भी इंतजार करे वठंदुसि, को का ॻाल्हि कोन्हे। भली शौक़ पूरो कयो बाबा। वोट छोरे जी नौकरी ते ॾिजो, हा न। वोट नालीअ जे किरास ते ॾिजो, वोट ट्रांसफार्मर ते ॾिजो बाबा। हाँ हाँ वो 5 सिरूर तुंहिंजे घिटीअ जे ॿाहिरि रहियल आहिनि, उन ते ॾिजो वोट। ॿियो कुझु न पुॼे त आख़िर में 2-2 हज़ार वठी वोट ॾिजो। हाँ बाबा, मूंखे कोई एतराज़ न आहे। 2 हज़ारनि ते तव्हां ॿुधो, ॾुखिया लफ़्ज़ थो ॻाल्हाए, ॿुधो इहो 2 हज़ारनि ते वोट नथा खपायो। मां कसम खणी थो चवां, 2 हज़ारनि ते तव्हां सिंध जो सौदो था कयो, तव्हां धरतीअ जे वसीलनि जज़ीरनि जो सौदो था कयो, तव्हां इन्हनि 2 हज़ारनि ते न्याणियुनि जे इज़तुनि जो सौदो था कयो। तव्हां जे इन 2 हज़ारनि ते असेंबली में था वञनि ऐं उते वञी करे ताक़त था पकड़नि ऐं पोइ धरती बि खपाइनि था, धरतीअ जा वसीला बि खपाइनि था, मुंहिंजनि न्याणियुनि जूं इज़तूं बि लुटनि था। तव्हां वोट न ॾियोनि, मां ॾिसां असेंबली में कीअं था वञनि। असेंबली में न वञनि, मां ॾिसां मुंहिंजी धरती कीअं था खपाइनि, मुंहिंजी न्याणियुनि जूं इज़तूं कीअं था लुटनि, तुंहिंजी नौकरी कीअं था खपाइनि, मां ॾिसां। तुंहिंजे वोट जे ज़रिए असेंबली में था वञनि, तुंहिंजे वोट जे ज़रिए इन क़ुव्वत ऐं ताक़त में था अचनि त इहे मुंहिंजी धरतीअ जी सौदेबाज़ी था कनि। सोच वञी घर, फ़ैसिलो पाण कजांइ। मुंहिंजो कमु आईनो ॾेखारणो आहे, मां आईनो ॾेखारियो। बाक़ी असां मौलवी बुख कोन था मरूं, मरणा बि खाऊं, परणा बि खाऊं। मौलवी खाई 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 फाटी मरे, ॿी ॻाल्हि आहे मौलवी बुख ते कोन मरंदो। चाचा असां इक़्तिदार जे लाइ मैदान ते न आहियूं, अल्लाह जो कसम दीन ऐं धरतीअ जी चौकीदारीअ जे लाइ मैदान ते आहियूं। असां चाहियूं था त ग़रीबनि खे उन्हनि जा हक़ मिलनि, मिसकीननि खे उन्हनि जा हक़ मिलनि, ग़रीबनि खे उन्हनि जा हक़ मिलनि। असां चाहियूं था त सिंध में कंहिं नौशीन ऐं अमरता जी इज़त न लुटी वञे। असां चाहियूं था त नवाब शाह हुजे या ठट्टो हुजे या लारकाणो हुजे, सिंध जो कोई कूंदर बेगुनाह क़त्ल न थिए। असां चाहियूं था क़ुरान पे महफूज हुजे, ख़त्म नबुव्वत पे महफूज हुजे, अल्लाह जी शान में भी कोई गुस्ताखी न करे, त असांजे मस्जिद जे तरफ़ भी कोई मेरी अक्सा न ॾिसे। बस असांजो मक़सदु इहो। फ़ैसिलो तव्हांखे करणो आहे, फ़ैसिलो सिंध जे क़ौम खे करणो आहे, फ़ैसिलो नौजवाननि खे, पोड़नि खे, हारियुनि खे, मज़दूरनि खे करणो आहे।